नाज़रीन खे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। कराची में मेहरान टाउन फैक्ट्री बाहि वारे केस में अहम अगभराई थी है। अहम खबर है अवां सां शेयर कंदालू। फैक्ट्री मालिकन ऐं ॿियनि जवाबदारनि ज़मानत वारी दरख्वास्त लाइ अदालत सां राब्तो करे वरितो आहे। फैक्ट्री मालिक हसन, फैक्ट्री मैनेजर इमरान ज़ैदी, चौकीदार सैयद ज़रीन ऐं फैसल तारिक शामिल आहिनि। अवां खे अपडेट कंदालू। अहम खबर है कराची में मेहरान टाउन फैक्ट्री बाहि वारे वाक़े केस में अहम अगभराई थी है। तफ़सील मालूम कंदासीं महताब शरखां जी। महताब अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल संजय, मूंखे ॿुधायो त मेहरान टाउन फैक्ट्री की बाहि वारे केस में करे थी है। फैक्ट्री मालिकनि ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त अदालत सां राब्तो करे वरितो आहे। फैक्ट्री मालिकान मलक, फैक्ट्री मैनेजर इमरान ज़ैदी, चौकीदार ज़ैन, फैसल तारिक शामिल आहिनि। टिनी जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त जेके वकील तरफ़ां जवाबदार की ज़मानत वारी सरकारी वकील तरफ़ां 20 सितंबर ते दलील ॿुधंदी आहे। अदालत पारां हुकुम जारी करे छॾिया आहिनि। पुलिस खे मुंहिंजी चालान जेका मुक़ररी में ॿुधे ताईं जमा नाहे कराए थो। जवाबदारनि जे कयल वकील एहसन साबिर जेका अदालत खे ॿुधायो आहे। अदालत टिनी जवाबदारनि जी फैसल तारिक ऐं हसन अली ऐं इमरान ज़ैदी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई हुई। चारई जवाबदार 18 सितंबर ताईं अदालती रिमांड ताईं जेल में आहिनि। जी महिरबानी वां जी महताब अपडेट करण लाइ।